नाज़रीन ताकि एक अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त थर में अॼु वरी पाणी जी तलाश में 4 मज़दूर पंहिंजी ज़िंदगियुनि जो ॾींहों उझाए छॾियो। ॻोठ कासबो जे वेझो राड़कुआ में खूह खोटींदे 4 मज़दूर दॿिजी विया हुआ, जिन खे क्रेन जी मदद सां ॿाहिरि कढियो वियो आहे। बदकिस्मती सां चारई मज़दूर गुज़ारे विया आहिनि। खूह अटकल 14 खां 16 फुट खोटियो वियो हो, पर नमी ऐं नदीअ जे पेट में खूह हुअण करे खूह ढही पियो ऐं चारई मज़दूर अजल जो शिकार थी विया। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ नंगर पार्कर लॻ ॻोठ राड़कुअ में पाणी जी ढुक जी तलाश में खूह खोटींदड़ 4 ॼणा खूह दॿजण सबबि फोत। यादि रहे त थर में लाॻीतो पाणी खोट सबबि केतिराई जानवर उन वगी मरी विया आहिनि ऐं इंसाननि जे पीअण जे लाइ पाणी नायाब थींदो पियो वञे। कुझु वक़्त खां थर जे नौजवाननि लाॻीतो सोशल मीडिया ते आवाज़ उथारियो, पर वक़्त जा हुक्मरान जेके शायदि सोन जो चमचो वात में खणी पैदा थिया आहिनि ऐं थर मां चूंडियल नुमाइंदा जिन मां कुझु जो त थर सां तालुक ई नाहे ऐं कुझु थर में रहण पसंदि नथा करनि, जेके रहनि पिया उन्हनि इक़्तिदारनि जी ताक़त में पंहिंजे लाइ समूरा बंदोबस्त करे छॾिया आहिनि। पर ही ग़रीब मिस्कीन माण्हू आख़िर कंहिंजे दर ईंदा? को ॿुधण वारो को आहे ई कोन इन्हनि जो। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे, असांजो ॾोह कहिड़ो आहे। असां माण्हू न माराया, असां टावर न केराया। असां माण्हू न माराया, असां टावर न केराया। असांखे तालिबा आहियूं न को थियण ई था चाहियूं। अज़ल खां अमुन जा हामी ॿुधायो का ॾिठव खामी। असां को रूस खे टोड़ियो, असां को रूम खे ॿोड़ियो। ख़तातन खे त सम्झायो, हथनि सां मुल्क जन जोड़ियो। हशर छो गैर जहिड़ो आहे, असांजो ॾोह कहिड़ो आहे। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे।